नाज़रीन 14 अगस्त जश्न आज़ादी वेझो ईंदे पूरे मुल्क जियां जैकमाबाद में भी तैयारियों ज़ोर शोर से जारी आहिनि। शहरी झंडन के स्टॉलन ते ख़रीदारी में मसरूफ़ आहिनि। उन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे SS न्यूज़ जैकमाबाद जो रिपोर्टर राशिद बलोच। तेरा पाकिस्तान है, ये मेरा पाकिस्तान है। तेरा पाकिस्तान है, ये मेरा पाकिस्तान है। इस पे दिल कुर्बान, इस पे जान भी कुर्बान है। वो इस पे दिल कुर्बान, इस पे जी बिल्कुल 14 अगस्त पाकिस्तान की आज़ादी जो ॾियारो आहे, तंहिं करे जैकबाबाद में भी 14 अगस्त मल्हाइण लाइ शहरनि पारां तैयारियूं ज़ोर से शुरू करे छॾियूं अथऊं। मां इन वक्त मौजूद हाँ जैकबाबाद जे विच मार्केट में, जिते जो हिकिड़ो स्टॉल लगायो वियो आहे जंहिं पाकिस्तान के परचम जा बेज ऐं झंडा ऐं ॿिया जेके ॿारनि जा नंढड़ा सूट आहिनि उहे जेके रखनि था हिते शहरी ख़रीदारी करण आया आहिनि। अचो वधीक शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। पाकिस्तान 14 अगस्त जो आज़ादी जो ॾियारो उहो कीअं मल्हाए रहिया आहिनि? असां 14 अगस्त अचण वारी आहे। असां पंहिंजा दुकान गिटियूं घर सिंगारदा आहियूं। असां 14 अगस्त असांजी ख़ुशी जो दिवालो आहे। जीअं असीं सम्झो असांजी दिवाली आहे, ॾाढी ख़ुशी कंदा आहियूं। असां रोड रस्ता दुकान हर शइ सिंगारदा आहियूं ऐं दिलि जी ख़ुशी सां। तमामु इहो जेको महीनो आहे ॾाढो असांखे प्यारो लॻंदो आहे। हीअ असांजी पाकिस्तान असांजी जान आहे, असांजो हीअ सम्झो दिलि आहे। दिल दिल पाकिस्तान, जान जान पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान, जान जान पाकिस्तान। ऐसी ज़मीं और आसमां इनके सिवा जाना कहाँ, बढ़ती रहे ये रोशनी, चलता रहे ये कारवां। दिल दिल पाकिस्तान, जान जान पाकिस्तान। असां ईद मल्हाईंदा आहियूं 14 अगस्त। ईअं मल्हाईंदा आहियूं, झंडा वठिया आहिनि, नंढे ॿारनि जा सूट वठिया आहिनि, बेज वठिया आहिनि। असांजी दिलियूं कंदा आहियूं, ख़ुशियूं कंदा आहियूं, जुमा पाईंदा आहियूं, असां कंदा आहियूं ईद वांगुरु। साईं असां इन वजह को मल्हाईंदा आहियूं जीअं त असांजो 14 अगस्त आज़ादी जो ॾींहुं आहे पाकिस्तान जो, त असां ख़रीदारी करण ईंदा आहियूं पंहिंजो धूमधामनि सां। छो त घर वग़ैरह गिटियूं वग़ैरह सभई असां धूमधाम सां सजाईंदा आहियूं। शहरनि जा वीचार ॿुधा। शहरनि जो इहो चवणु आहे 14 अगस्त पाकिस्तान की आज़ादी जो ॾियारो आहे, तंहिं करे असां इनखे भरपूर नमूने सां जोश जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। हिननि जो इहो चवणु आहे त असांजो प्यारो पाकिस्तान 14 अगस्त वारे ॾींहुं आज़ादु थियो, तंहिं करे असां जेको आहे त पंहिंजे सॼे शहर खे सजायो आहे। ऐं 14 अगस्त वारे ॾींहुं असां रैलियूं कंदासीं ऐं झुमरियूं हणंदा, जेके पाकिस्तान जेको आज़ादी जो ॾियारो वॾो जोश जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। कैमरा टीम सां गॾु राशिद बलोच, SS TV जैकबाबाद।